भाऊ वार कटाइणा आहिनि। भाऊ तव्हांजा वार कटणे आहिनि की गिरणे आहिनि? अरे यार तव्हां चुप करे कटियो। भाऊ जीअं फुल्के लाइ इस्तेमालु थींदो आहे चकलो, तीअं आहे तव्हांजो टकलो। कट कट शैम्पू बि कर। सॉरी सर, शैम्पू सिर्फ़ खाली वारनि खे लॻंदो आहे, टकले ते न लॻंदो आहे। मां टकला इज मां टकला, नन्ना भी टकला। भाऊ शादी कई अथव? हा घणियूं? ॾेढ। उहो कीअं? पहिरीं कई त तलाक थी वियो। तलाक छो? चवंदी फणोट वठी अचो न त तलाक कयो। अच्छा। फणोट वठी आ, फणी वठी आ, मां छा कंदुमि? मूंखे त वार ई कान्हनि। तव्हां पुरुष ई न, महापुरुष आहियो। हे प्रभु हाणे 29 फरवरी ॿी मंगणी आ। अरे भाऊ तव्हां आहियो ई हैंडसम, 50 साले में बि तव्हां ॿी मंगणी था कयो। अॼु मूं वटि बंगलो आ, कार आ, आईफोन आ, पैसा आहिनि। तो वटि छा आहे? मूं वटि वार आहिनि। रुको जरा, सबर करो। सीध कढो था। भाऊ तव्हांखे वार किथे आहिनि?